उन खां पोइ हलंदासीं लैंग्वेजिस टैब में। उन खां पोइ इंस्टॉल फाइल्स फॉर कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट एंड राइट टू लेफ्ट लैंग्वेजिस, इन खे टिक कयो ऐं प्रेस कयो ओके खे। उन खां पोइ वरी प्रेस कयो ओके। हीअ कुझु फाइलूं खणंदो CD मां जेके वेरी इंपॉर्टेंट आहिनि असांजे लाइ। हाणे चए थो त कंप्यूटर रीस्टार्ट कयो, बल्कि असां रीस्टार्ट नथा करणु चाहियूं, उन करे नो इनखे क्लोज़ कयो। हाणे हलंदासीं google.com ते। google.com ते सर्च कंदासीं इंस्टॉल सिंधी कंदासीं। उन खां पोइ ही फर्स्ट वेबसाइट ईंदी, उनखे ओपन कयो तव्हां, जंहिंमां पाण सॉफ्टवेयर डाउनलोड कंदासीं। हलूं था सॉफ्टवेयर ऑप्शन में। हाणे हिन में अथव ही MB सिंधी, हिनखे डाउनलोड कयो, क्लिक कयो, डाउनलोड थींदो। हाणे ही डाउनलोड थी चुको आहे। तव्हां हिनखे डबल क्लिक करे ओपन कयो ऐं इंस्टॉल कयो, रन। हिन खां पोइ कयो नेक्स्ट, आई एक्सेप्ट द एग्रीमेंट ते क्लिक कयो, पोइ कयो नेक्स्ट, वरी नेक्स्ट। हाणे इंस्टॉल कयो, इंस्टॉलेशन हले थी। उमेद तव्हांखे सम्झ में अची रहियो हूंदो जेको कुझु मां कयां थो। हीअ चए थो त MB सिंधी 2010 has been successfully installed, close to exit, क्लोज कयो। हाणे फ़ोन इंस्टॉल कंदासीं, नेक्स्ट फिनिश, वरी नेक्स्ट कयो, फिनिश कयो। तव्हां वटि सिंधी इंस्टॉल थी चुकी आहे। उन जी फर्स्ट निशानी इहा आहे त हिते ही आइकन अची वियो आहे ENG जो, जंहिंमें फ़ारसी एड थी चुकी आहे, इंग्लिश एंड फ़ारसी, मसलन सिंधी। ऐं उन खां अलावा ही तव्हांजे डेस्कटॉप ते हीअ अची चुको आहे MB सिंधी 2010 जे नाले सां फाइल हिकिड़ो, जंहिंखे ओपन करण सां तव्हांखे ख़बर पवंदी त कीबोर्ड जे कहिड़ो अखर सिंधी जो आहे, किथे आहे। हीअ आहे नॉर्मल स्टेट, हीअ आहे शिफ्ट स्टेट एंड हीअ आहे शिफ्ट प्लस अल्टर। इन खां अलावा तव्हां वटि आहे स्टार्ट मेन्यू में, प्रोग्राम्स में, एसेसरीज़ में, एसेसिबिलिटी में आहे ऑन स्क्रीन कीबोर्ड। इन में तव्हां लिखी सघो था। हाणे हलंदासीं पाण फेसबुक वग़ैरह, या जंहिंमें तव्हां लिखणु चाहियो था, नॉर्मली फेसबुक ते ई हलूं था। फेसबुक ते व्हाट्स ऑन योर माइंड में लिखंदासीं, हिते क्लिक करे पोइ पाण हितां सिलेक्ट कंदासीं फ़ारसी खे, जंहिंखां पोइ ही सॼो कीबोर्ड थी वेंदो फ़ारसी में। ऐं पोइ तव्हां लिखी सघो था GA सिंध, अहिड़े तरीक़े सां सिंधी असां वटि इंस्टॉल थी चुकी आहे। उमेद त तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं आराम सां तव्हां सिखी सघो था, लिखी सघो था ऐं पंहिंजे दोस्तनि सां ही वीडियो शेयर कयो, जीअं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि खे ॼाण मिली सघे। ऐं उन खां आख़िरी में हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे त हीअ जेको पाण जितां सॉफ्टवेयर डाउनलोड कयो थी, इन वेबसाइट खे चङी तरह विज़िट कयो, एक्सप्लोर सिंध जे नाले सां। हिन में असांजा बुक्स आहिनि, खोड़ सारा बुक्स आहिनि, सॉफ्टवेयर्स आहिनि, ऑनलाइन टेलीविज़न आहे, KTN, मेहरान TV या सिंध TV वग़ैरह ऑनलाइन ॾिसी सघो था। वीडियोज़ आहिनि जंहिंमें मुख़्तलिफ़ वीडियोज़ आहिनि। मुंहिंजो दड़ो जो विज़िट आहे, मसलन खोड़ सारियूं डॉक्यूमेंट्रीज़ आहिनि मुख़्तलिफ़। इन खां अलावा ट्यूटोरियल्स, लाइव FM। उमेद तव्हांखे पसंदि ईंदो। लास्ट में तव्हां ज़रूर हिन एड्स ते कंहिंखे न कंहिंखे क्लिक कंदा। हीअ एडवर्टाइज़मेंट आहे जेका असांखे हेल्प कंदी, त असां बहरहाल तव्हां ज़रूरु क्लिक कंदा, घटि में घटि हिकिड़े इन ते लिंक ते। ऐं तव्हांजो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां, तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। GA सिंध। जेकॾहिं तव्हांखे अञा बि के सवाल वग़ैरह हुजनि त ज़रूरु ईमेल कजो। हिन वीडियो जे अपलोड थियण खां पोइ मुंहिंजो कॉन्टेक्ट नंबर आहे, फेसबुक आहे, YouTube आहे, उते लिखिजो, असां तव्हांजी ज़रूरु हेल्प कंदासीं।
तमामु वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। GS सिंध।